नासिन लाड़कानी शहर की दिल सॾजंदड़ जनाबाग चौक कारोबारी हैसियत रखे तो, पर रोज़ानो एहतिजाज ऐं धरणनि सबबि माण्हुनि जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अशफाक अली सांडराणो। जंहिंसां ज़ुल्म ज़्यादती या नाइंसाफ़ी थींदी त उहो आवाज़ ज़रूर उथारींदो। लाड़काणे जो जनाबाग जेको कारोबारी एतबार सां गॾु लाड़काणे शहर जी दिलि सॾियो वञे थो। शहर जी दिलि जनाबाग चौक ते शायदि ई अहिड़ो ॾींहुं गुज़रंदो हूंदो जिते को ज़ुल्म जो सतायल इंसाफ़ जे लाइ जनाबाग चौक ते एहतिजाज या धरणो न हणे। हुकूमत या बाअसर जी मनमानी हिक हटी ख़िलाफ़ एहतिजाज करे मुज़ाहिर पंहिंजे आवाज़ आला ऐवाननि ताईं त पहुचाइनि था, पर उन्हनि जे एहतिजाज धरणनि जे करे जनाबाग चौक ते कारोबार कंदड़नि जो कारोबार सख़्तु मुतासिर थिए थो। एहतिजाज धरणा तेसिताईं जारी रहंदा जेसिताईं माण्हुनि खे मुकमल तौर ते जेको आहे सो इंसाफ़ नथो मिले। ज़ाहिर जंहिंखे इंसाफ़ न मिलंदो घरनि खां निकिरंदो, रोडनि ते ईंदो, टायर साड़ींदो। इहो सभु कुझु जेको आहे सो हुकूमत जो ऐं इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त उहो माण्हुनि खे इंसाफ़ जेको आहे सो दर ताईं पहुचाइनि। जेकर उनखे दर ताईं इंसाफ़ में पहुचंदो त मां नथो सम्झां त को टायर हिते साड़ींदो, टायर न साड़ींदो, को एहतिजाज न कंदो। प्रेस क्लब जो मेन गेट हुजण सबबि हिते तमामु माण्हू जेके आम एहतिजाज करण वारा अचनि पिया, रोड ब्लॉक कनि पिया, धरणा पिया। उन्हनि खे एहतिजाज करण खे असांजी अपील इहा आहे त प्रेस क्लब अंदरि आहे, तव्हां प्रेस क्लब जी गेट जे आॾो या उनजी ॿाहिरि जेका साइड आहे उते बि एहतिजाज करे सघो था। हिते रोड मेन रोड ते बि तव्हां जेको एहतिजाज कयो पिया, आम माण्हू खे वॾी तकलीफ़ पहुचे पई, ख़ासि करे दुकानदारनि खे। ऐं जेको आहे सो तव्हां रोड ब्लॉक थी थो वञे, मेन रोड आहे शहर जो, त मां सॼे शहर जी ट्रैफिक जाम थी वञे, तमामु माण्हू खे तकलीफ़ थी पहुचे। टायर सड़ाइण सां कारोबारनि खे बि तकलीफ़ अचे थी, दुकानदारनि खे बि। हिन एहतिजाज जे लाइ मां शुरू खां वठी चवंदो आहियां त काथे का हिकिड़ी प्रॉपर, जीअं अमेरिका में यूरोप में थींदो आहे, हिकिड़ी प्रॉपर स्पॉट हूंदी आहे। जीअं मिसाल प्रेस क्लब तव्हांजी अंदरि आहे जनाबाग में, त हिन जे लाइ को अहिड़ो भरिसां पार्क आहे या इहो मुकमल उहो हिन लाइ मुक़ररु करे छॾिजे त हिते ई एहतिजाज थियनि। शहर में टायर साड़णु, ट्रैफिक जो प्रॉब्लम क्रिएट करणु, भरिसां पेट्रोल पंप आहे, काई साहब जो इहे इशूज़, सुभाणे का बाहि को इंसिडेंट वाक़िया थी वञनि, इहो ग़लति आहे। जनाबाग जे ॿाहिरि माण्हुनि जा मसइला त हल कोन था थियनि। जेकॾहिं प्रेस क्लब जे गेट ताईं वञी माण्हू एहतिजाज कनि था त इंतिज़ामिया खे का चूंडी नथी पए। जेकॾहिं रोड ब्लॉक थिए थो, टायर सड़ंदा, घटि में घटि उन्हनि खे अहसासु थिए थो त माण्हू ॿाहिरि को रोड ते बीठो आहे। मूंखे ॿुधायो जेको प्रेस क्लब जे गेट ते अची उते एहतिजाज करे हलिया था उन्हनि कंहिंखे रिलीफ मिलियो आहे? मूंखे सम्झ में नथो अचे त कंहिंखे रिलीफ मिलियो आहे। रिलीफ उनखे मिलियो आहे जेको रोड ब्लॉक करे बीठो आहे, जेके धरणा हणी बीहंदा आहिनि हिते। जॾहिं थिए थो हुन रोड ते त मां सम्झां थो असां तमामु परेशान हूंदा आहियूं। सॼो ॾींहुं असांखे खंघि ज़ुकाम थी वेंदो आहे, बीमार थी वेंदा आहियूं, टायर सड़ंदा आहिनि, एहतिजाज थींदो आहे। कोई तव्हां ॾिसो था कैंप लॻल आहिनि, कैंप खे बि महीनो थी वियो आहे, पर अला मालिक आहे कैंप ते कॾहिं हिकु साउंड था हलनि, कॾहिं कुझु थो हले, पोइ असांजो दिमाग़ कमु न कंदो आहे। असां हिन चौंक ते असांजो दुकानु आहे, पर ॾाढो परेशान थी वेंदा आहियूं। पुरअमन एहतिजाज करणु हर शहरी, हर सियासी जमायत जो कारकुननि जो हक़ आहे, पर उन एहतिजाज धरणनि सां इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे त कंहिं ॿिए शहरी खे उन्हनि जे एहतिजाज सां का तकलीफ़ न पहुचे। कैमरामैन शहरयार अली ओडे सां गॾु अशफाक अली सांडराणो, आवाज़ TV न्यूज़ लाड़काणो।